Biology class now, chapter 6, lesson 7, specificity of enzymes. Enzymes जी मखसूसियत आवां biology जो उस्ताद नजूला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली का असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे specificity of enzymes. enzymes जी मखसूसियत specificity of enzyme जी मखसूसियत. In the human body, there are more than 1000 known enzymes and all work with their own substrates. इहो चयो वञे थो त इंसान जे जिस्म जे अंदरि 1000 खां मथे एंजाइम्स मौजूद आहिनि ऐं उहे 1000 खां मथे एंजाइम्स पंहिंजे पंहिंजे ख़ासि सबस्ट्रेट्स ते ई कमु कंदा आहिनि. Enzymes not only catalyze the reaction but are specific in nature. Therefore, a particular enzyme can only bind to its specific substrate, and it's all due to its active site. Enzyme न रुगो कंहिं कीमियाई अमल खे तेज़ कंदा आहिनि, कंहिं कीमियाई अमल खे कैटलाइज़ कंदा आहिनि, पर उहे पंहिंजे सबस्ट्रेट ॾांहुं स्पेसिफिक पिणु हूंदा आहिनि, इंतिहाई मख़सूस पिणु हूंदा आहिनि ऐं एंजाइम जो मख़सूस हुजणु उन जे एक्टिव साइट जी बदौलत हूंदो आहे. मिसाल जे तौर ते एंजाइम टाइप 1 ॾिसो त उन जा ख़ासि सबस्ट्रेट हूंदा. जेकर एंजाइम टाइप 2 ॾिसो त उन जी एक्टिव साइट जी बीहक ऐं शिकिल शबीह जे लिहाज़ खां उन जो हिकिड़ो स्पेसिफिक सबस्ट्रेट हूंदो. ईअं जेकर तव्हां एंजाइम टाइप 3 ॾिसो त उन जी एक्टिव साइट पिणु तय कंदी त उन जो सबस्ट्रेट कहिड़ो आहे. हाणे इहे टई एंजाइम टिनी ते अलॻि अलॻि कमु कंदा. ईअं न थींदो त एंजाइम टाइप 1 टाइप 3 सबस्ट्रेट ते कमु करे. तंहिंजे करे एंजाइम जेके आहिनि उहे असां चवंदा त इंतिहाई पंहिंजे सबस्ट्रेट ॾांहुं मख़सूस थींदा आहिनि, चूंड वारो अमल कंदा आहिनि. को बि एंजाइम सभिनी रिएक्शन्स ते अमल नथो करे सघे, को बि एंजाइम सभिनी सबस्ट्रेट्स ते कैटालाइटिक रिएक्शन जो अमल नथो करे सघे. The enzyme protease, which breaks peptide bonds in proteins, will not work on starch, which is broken down by an enzyme amylase. असांजे जिस्म में मौजूदु हिकिड़ो एंजाइम आहे प्रोटीएज. हाणे इहो प्रोटीएज एंजाइम प्रोटीन्स जा बांड टोड़ींदो आहे ऐं उनखे अमाइनो एसिड्स में तब्दील कंदो आहे. इहो प्रोटीएज एंजाइम प्रोटीन खे छॾे करे स्टार्च जी तोड़ फोड़ कोन कंदो. स्टार्च ते वरी हिकिड़ो ॿियो एंजाइम आहे अमाइलेज, उहो कमु कंदो. अमाइलेज स्टार्च खे टोड़े सादी शुगर्स में तब्दील कंदो, पर अमाइलेज कॾहिं बि प्रोटीन्स ते कमकार कोन कंदो. इहे ॿई स्पेसिफिक आहिनि पंहिंजे पंहिंजे कम ॾांहुं, पंहिंजे पंहिंजे सबस्ट्रेट ॾांहुं. सिमिलरली lipase enzymes act only on lipids and digest them into fatty acids and glycerol. साॻे ई तरीक़े सां असांजे जिस्म जे अंदरि हिकिड़ो टियों एंजाइम मौजूदु आहे लीपेज. इन्हनि जा नाला पिणु ॿुधाइनि था त इन्हनि जो सबस्ट्रेट छा हूंदो. लीपेज लिपिड सां ॻंढियल आहे. हाणे इहो लीपेज छा कंदो, लिपिड्स खे सादन जुज़न में टोड़ींदो फैटी एसिड्स में ऐं ग्लाइसरोल में, त जीअं हुननि जी डाइजेशन आसानी सां थी सघे. ईअं असांखे इहो सम्झ में अचे थो त एंजाइम्स जेके आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे सबस्ट्रेट ॾांहुं इंतिहाई चूंड वारो अमल कंदा आहिनि. एंजाइम ख़ासि तौर ते कंहिं हिकिड़े सबस्ट्रेट ते कमु कंदो, कंहिं हिकिड़े फंक्शनल ग्रुप वारनि मुरकबनि जे ग्रोह ते कमु कंदो, या वरी ईअं बि आहे त एंजाइम कंहिं ख़ासि हिकिड़े कीमियाई अमल ते अमल कंदा आहिनि, या वरी ख़ासि क़िस्म जे कीमियाई अमलनि जे ग्रुप ते कमु कंदा आहिनि. तंहिंजे करे स्पेसिफिसिटी पिणु जेका आहे असांखे उहा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी नज़र अचे थी. मिसाल जे तौर ते असां हिनखे जेकॾहिं सम्झूं त असां जेकॾहिं एंजाइम्स जी स्पेसिफिसिटी खे वधीक सम्झूं त उन जे टाइप्स खे सम्झणो पवंदो. एंजाइम्स जी हिकिड़ी स्पेसिफिसिटी आहे सबस्ट्रेट स्पेसिफिसिटी, ॿियो आहे रिएक्शन स्पेसिफिसिटी ऐं टियों आहे स्टीरियो स्पेसिफिसिटी. हिकिड़ा एंजाइम उहे आहिनि जेके सबस्ट्रेट स्पेसिफिक थियनि था, यानी कीअं हिकिड़ा एंजाइम एब्सोल्यूट स्पेसिफिक थींदा आहिनि, यानी उहे कंहिं हिकिड़े सबस्ट्रेट ते ई कैटालाइटिक रिएक्शन कंदा. तंहिंजे करे असां उन्हनि खे चवंदा एब्सोल्यूट स्पेसिफिक. जीअं प्रोटीएज एंजाइम जो असां मिसाल ॾिनोसीं त सिर्फ़ु प्रोटीन्स ते कमु कंदो. ऐं ॿिया वरी थींदा आहिनि ग्रुप स्पेसिफिक. ग्रुप स्पेसिफिक यानी खोड़ सारा कंपाउंड अहिड़ा थियनि था, मुरकब अहिड़ा थियनि था जिन जा फंक्शनल ग्रुप हिकु जहिड़ा हूंदा आहिनि. हाणे हिकिड़ो एंजाइम कंहिं हिकिड़े फंक्शनल ग्रुप ते कमु कंदो, पर उहो फंक्शनल ग्रुप जेकॾहिं मुख़्तलिफ़ मुरकबनि में मौजूदु आहे त उन्हनि सभिनी ग्रुपनि मुरकबनि ते कमु कंदो, छो त उन्हनि जो ग्रुप फंक्शनल ग्रुप साॻियो आहे.
अहिड़े क़िस्म जी स्पेसिफिसिटी खे असां ग्रुप स्पेसिफिसिटी चऊं था। ऐं टियों आहे बॉन्ड स्पेसिफिसिटी। हिकिड़े ख़ासि क़िस्म जा बॉन्ड उहे पोइ कंहिं बि मुरकब में मौजूदु हुजनि, कंहिं बि कीमई अमल जो हिसो हुजनि, त उहे जेकॾहिं बॉन्ड मौजूदु आहिनि त उन्हनि ते उहो एंजाइम कमु कंदो। सो सबस्ट्रेट स्पेसिफिसिटी टिनि क़िस्मनि जी आहे: एब्सोल्यूट स्पेसिफिसिटी, ग्रुप स्पेसिफिसिटी ऐं बॉन्ड स्पेसिफिसिटी। ॿियो क़िस्म आहे रिएक्शन स्पेसिफिसिटी। These enzymes are specific towards type of reaction, not to substrates. रिएक्शन स्पेसिफिक एंजाइम्स कंहिं बि सबस्ट्रेट ॾांहुं स्पेसिफिक कोन हूंदा आहिनि, पर उहे कंहिं बि कीमियाई अमल ॾांहुं स्पेसिफिक हूंदा आहिनि। हाणे इन में ईअं थी सघे थो त हिकिड़ो एंजाइम कंहिं हिकिड़े ख़ासि क़िस्म जे रिएक्शन ते कैटालाइटिक रिएक्शन करे, पर ईअं बि थी सघे थो त को हिकिड़ो एंजाइम कंहिं ख़ासि क़िस्म जे रिएक्शन्स जे ग्रुप ते ग्रोह ते पंहिंजो कैटालाइटिक रिएक्शन करे। टियों क़िस्म आहे स्पेसिफिसिटी जो स्टीरियो स्पेसिफिसिटी। These enzymes are specific towards certain type of isomers. स्टेरियो स्पेसिफिक एंजाइम्स वरी ख़ासि क़िस्म जे आइसोमर्स ते पंहिंजो कैटालाइटिक रिएक्शन ॾेखारींदा आहिनि। सो तमामु सोढ़ो बि करे सघिजे थो स्पेसिफिसिटी खे, नेरो बि करे सघिजे थो त हिकिड़ो एंजाइम कंहिं हिकिड़े ई सबस्ट्रेट ते कमु करे, पर उहो वरी वधी बि सघे थो त जेकॾहिं फंक्शनल ग्रुप घणनि ई सबस्ट्रेट्स में हिकु जहिड़ो आहे त उन्हनि ते पिणु हिकिड़ो ई एंजाइम कमु कंदो, या वरी हिकिड़ो कीमियाई अमल आहे पूरो, उनखे पिणु कैटालाइज़ करण जे लाइ को हिकिड़ो एंजाइम कमु कंदो आहे। यानी स्पेसिफिसिटी जेका आहे उहा कंहिं हिकिड़े सबस्ट्रेट खां वधंदी। फंक्शनल ग्रुप्स जेकॾहिं साॻा आहिनि त कंहिं मुरकबनि जे हिकिड़े वॾे गिरोह ते पिणु हिकिड़ो एंजाइम कमु करे सघे थो, कंहिं कीमियाई अमल ते पूरे ते हिकिड़ो एंजाइम कमु कंदो, पर वरी ख़ासि क़िस्म जा जेकॾहिं कीमियाई अमल गॾियल आहिनि त उन्हनि ते पिणु हिकिड़ो एंजाइम स्पेसिफिकली कमु करे सघे थो। ऐं ईअं आइसोमर्स थींदा आहिनि ऑर्गेनिक केमिस्ट्री में, उन्हनि ते पिणु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा एंजाइम स्पेसिफिसिटी सां कमु कंदा आहिनि। जेकॾहिं असां एंजाइम्स खे जीव घरड़े जे अंदरि ऐं जीव घरड़े जे ॿाहिरि वारी कैटेगरीज़ में विरायूं त असांखे एंजाइम्स जा ॿ क़िस्म मिलंदा। देयर आर टू कैटेगरीज़ ऑफ एंजाइम्स, इंट्रासेल्युलर एंड एक्स्ट्रासेल्युलर। ॿिनि क़िस्मनि जा एंजाइम्स जा ग्रुप थियनि था, हिकिड़ा आहिनि इंट्रासेल्युलर ऐं ॿिया आहिनि एक्स्ट्रासेल्युलर। इंट्रासेल्युलर एंजाइम्स उहे आहिनि जेके जीव घरड़े जे अंदरि कमु कंदा आहिनि, मिसाल जे तौर ते एटीपेज़, या वरी असां वटि साइटोक्रोम सी रिडक्टेज़ आहे। ऐं एक्स्ट्रासेल्युलर एंजाइम्स उहे आहिनि जेके असांजे जीव घरड़नि खां ॿाहिरि कमु कंदा आहिनि। जीअं असां मादे जो मिसाल ॾिनोसीं त हुन में पेप्सिन एंजाइम कमु कंदो आहे, लीपेज़ आहे जीव घरड़नि खां ॿाहिरि कमु कंदो आहे, ईअं सेलिवरी अमाइलेज़ आहे जेको असांजे माउथ में पैदा थींदो आहे उते ई कमु कंदो आहे। सो एंजाइम खे ॿिनि क़िस्मनि में विराए सघिजे थो, हिकिड़ा सेल में अंदरि कमु कंदड़ जिन खे एंडो एंजाइम चई सघिजे थो या इंट्रासेल्युलर एंजाइम्स, ऐं ॿिया जीव घरड़नि खां ॿाहिरि कमु कंदड़ जिन खे एक्ज़ो एंजाइम सॾे सघिजे थो या एक्स्ट्रा सेल्युलर एंजाइम्स। असांजो अॼोको लेक्चर त पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।